नाज़रीन बदीन में ख़बर शामिल कंदा हलूं त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसीअ जे मुनासिबत सां एक अहम गरजाणी कोठाई वई आहे। वधिक तफ़सील ला पेश आहे साहिल मेमण जी ही रिपोर्ट। बदीन मां साहिल मेमण जी रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 15 वरसी जे मौके ते लखन जी तइदाद में गढ़ी खुदाबख्श भुट्टो में गॾु थी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी क़यादत में बीबी शहीद के ख़िराज तहसीन पेश कंदासीं। अहिड़ो इज़हार पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे नायब सदर सरफराज राजड़ बदीन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्कर्स कन्वेंशन के खिताब कंदे चयो। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हर मज़लूम क़ौम जे हक़नि जी ॻाल्हि करे थी ऐं हर मुल्क जे मज़लूमनि सां गॾु हुजण जो वचन वर्जाईंदी रहे थी, जंहिंजो ताज़ो मिसाल चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो अक़वाम मुतहदा जो ताज़ो दौरो आहे, जिते बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हिंदुस्तान जे हुक्मराननि तरफ़ां कश्मीर ऐं हिंदुस्तान में मुसलमाननि समेत तमाम इंसाननि सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे, जंहिं खां पोइ मोदी सरकार वाइड़ी थी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खिलाफ भारत में मुज़ाहिरा कराए पंहिंजी दहशतगर्दी खे लिकाइण जी नाकाम कोशिश करे रही आहे। हिन चयो त बदीन जा ऑफिसर अगर अवाम ऐं वर्करनि जा कम नथा कनि त खेनि बदीन मां वापस कराए छॾींदासीं। वर्कर्स कन्वेंशन के ज़िला सदर हाजी मोहम्मद रमज़ान चांडियो, साईं बख्श जमाली, अब्दुल गफूर निज़ामानी, हाजी रसूल बख्श चांडियो, पीर नूरअला कुरैशी, फिदा हुसैन मंदरो, डाडा हाले पोटो, ताज मोहम्मद मला, मीर अला बख्श टालपुर, मुलाजिम हुसैन लगारी, अब्दुल वहीद हाले पोटो, मोहम्मद असलम राहू, अब्दुल गफूर मेमण, अमीर हसन खोसो, मीर मला मुर्तजा जमाली, अलाडिनो चांडियो, मीर काशिफ टालपुर, गुल मोहम्मद सरेवाल न्यास लाशारी, गुलाम रसूल सुमरो, गुलाम हैदर जतोई, लेडीज विंग जिला जी सदर मैडम तंजीला कमरानी, मीर साजदा टालपुर, जायदा परवीन खासकेली, आमना मला, हाजियाणी खोसो, ज़ोहरा जमाली, लाल खातो जुड़े जो समेत वॾी तइदाद में वर्करनि पिणु ख़ताब कयो। मीर गुलाम अली टालपुर साहब कन्वेंशन के ख़ताब कंदे चयो त आऊं हर वक़्त ऐं हर हाल में अवाम सां ऐं पार्टी वर्करनि सां गॾु आहियां। मुंहिंजा दर पार्टी जे कारकुननि ऐं अवाम लाइ 24 कलाक खुलियल आहिनि। सुबुह तक़रीबन 11 बजे खां हलंदड़ वर्कर्स कन्वेंशन शाम 5 बजे ताईं पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो। कन्वेंशन ख़त्म थियण खां पोइ वर्करनि प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां यकजहती जो इज़हार कयो।